शहीद इरशाद राजाणी सिंध जो शहीद है उनके जंहिं बेदर्दी सां ऐं सरेआम उनखे शहीद कयो वियो आहे इहो हिकु सिंध में पहिरियों दफ़ो वाक़ियो न आहे उहो बि सिंध जे अंदरि सिंध जे रोडनि ते केतिरनि ई गभरू जवाननि जा लाश उछलाए सदाई असांखे महकूम ऐं मज़लूम क़ौम जो अहसासु ॾियारियो वियो आहे ग़ुलाम क़ौम जो अहसासु ॾियारियो वियो आहे पर ही पहिरियों असांजे क़ौमी हिकिड़े साथी क़ौमी दोस्त ऐं सिंध जे हिकु हलाली पुट जो क़त्लु आहे जंहिंमें धारियो माण्हू सरेआम गोलियूं हणे थो हथियार हुनजे हथ में आहे ऐं हू वहशियुनि वांगुरु हुनखे गार गंद पियो थो करे पर अफ़सोस आहे त सिंधियुनि जी हक़े हाकिमियत हूंदे बि असां एॾा लाचार ऐं बेवस आहियूं जो अफ़गान खां तड़ियल माण्हू अफ़गान खां तड़ियल हिकिड़ा बदमाश जेके माण्हू आहिनि उहे असांखे पंहिंजे शहर में पाण घुमी वञी ऐं असांखे इहो मैसेज था ॾियनि त हीउ शहर हीउ सिंध तव्हांजी न आहे ऐं हक़े हाकिमियत रखंदड़ पीपुल्स पार्टी उनजा हुकुमरान उनजा जेके CM खां वठी हेठि मशीनरी सॼी आहे उहा वॾे वाक़े जेको आहे चवंदी रहे थी त असां सिंध जी रखवाली पिया था कयूं सिंध जे हिफ़ाज़त करण जे ॾोह में असांजे मथां केस था दाख़िल कनि करप्शन जा केस था दाख़िल कनि पर हिकिड़े ॾिठो इहो वियो आहे त बिल्कुलु उन्हनि कयो आहे सिंध जो चीफ मिनिस्टर चवे थो त उनखे गिरफ़्तार कयो वञे पर हिन वक़्तु ताईं हू गिरफ़्तार न थियो आहे छा सबबु आहिनि जो हू गिरफ़्तार नथो थिए उहो एतिरो बाअसर आहे उहो एतिरो जेको आहे सो हिननि खां वधीक ताक़तवर माण्हू आहे जो हुनजी गिरफ़्तारी अमल में नथी अचे हीअ चाहिनि त ज़मीन जे जेको आहे सो तह मां बि माण्हू उहे कढी सघनि था हीअ ॿाहिरियनि मुल्कनि खां माण्हू गिरफ़्तार करे सघनि था सॼी सिंध में किरोध आहे सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे सॼी सिंध जे माण्हुनि में नफ़रत थी वई आहे हिननि हुकुमराननि ऐं हिन पठाणनि जे ख़िलाफ़ु नफ़रत थी वई आहे पर उहो माण्हू जेको UC चेयरमैन कल्ह मनशात फरोज हो अॼु UC चेयरमैन आहे ऐं सुभाणे इहो अलाए छा थींदो सिंधी माण्हुनि खे क़त्ल करे हुनखे अञा बि मराहतूं मिलंदियूं हुनखे मिनिस्टर करे छॾींदा हक़े हाकिमियत में हुनजी हिसेदारी थींदी ऐं दहशतगर्द मारण बि असांखे ऐं साड़नि बि असांखे ज़ुल्म बि असां सां थिए उहे माण्हू गिरफ़्तार बि नथा थियनि असीं सम्झूं था शहीद इरशाद राजाणी जो जेको क़त्लु आहे उहो सिंध ते सिधो उहो वार आहे त हीअ शहरनि मां जेको आहे सो असांखे लॾाइनि शहरनि मां असांखे जेको आहे सो भॼाइनि पर ईअं न थींदो हीअ सिंध जो जेको हिन जे रोडनि ते जेको आहे सो हिन शहीद जो खून वियो आहे उहो शहीद जो खून सिंध खे जेको आहे सो ख़ुशहाल कंदो मां सम्झां थो त इन जे खून ते शहीद जे क़त्ल ते शहीद जे रत ते जेकॾहिं कंहिं बि सिंध जे माण्हू खे सिंध में रहंदड़ आउं त चवंदुसि धारी जेका आबादकारी आहे ख़ासि करे जेको आहे सो मुहाजिर हुजे या पठाण हुजे पहिरियों त पठाण जेके आहिनि पठाणनि जी क़यादत आहे उहा हिननि खां लातालकी छो नथी करे जॾहिं हिननि जो जेको आहे सो हिकिड़ो अफ़गानी क़त्लु थियो असां उनजी बि मज़म्मत कईसीं त बेगुनाह जेको आहे सो क़त्लु थियो आहे त सरहद खां वठी पठाण जेको आहे सो कराचीअ में अची उन्हनि कैंपूं हयूं त जेको आहे सो असांजे जेको आहे सो पठाण जो क़त्लु आहे ऐं हीअ जेको आहे सो इंसानियत जो क़त्लु न आहे जो हिन वक़्तु ई पठाणनि जी जेका कराची में क़यादत जेका चवंदी रही आहे अॻु में बि त हीअ जेको आहे सो कराची हमारा शहर है पठान सबसे ज़्यादा रह रहे उहे किथे विया किथे आहिनि उहे जेके पठाण जेके साईं GM से सांची सन में वेहंदा चवंदा त पठाण जेको आहे सो सिंधियुनि सां गॾु हूंदा असां सम्झूं था त धारियो ही अफ़गानी दहशतगर्द ही कंहिं बि सूरत में सिंधी माण्हुनि जे फ़ाइदे में न आहे शहीद इरशाद जे क़त्ल ते शहादत ते सॼी सिंध सोगवार आहे एहतिजाज पई थी करे पर हिननि हुकुमराननि जो जेको आहे सो मथे में जूअ बि नथी चुरे जीअं सिंध क़ौमी महाज़ सुनान खान जे हुकुम मुताबिक़ कल्ह असां 2 ॾींहं जेको आहे सो एहतिजाज जो सॾु ॾिनो आहे सॼी सिंध में ऐं इहो वाज़िह कयूं था त जेकॾहिं हिनखे अञा बि गिरफ़्तार नथा कनि हिनखे सरेआम फांसी ॾियणु खपे सिंधी माण्हुनि जो क्रोध माठो तॾहिं थींदो क्रोध ख़तमु कोन थींदो पर सिंधी माण्हुनि जो माठो हिन में जेकॾहिं क्रोध ऐं नफ़रत हिननि खे करणी आहे त हिनखे गिरफ़्तार करे सरेआम जेको आहे सो फांसीअ ते लटकायो वञे ॿी सूरत में जेको आहे सो हीअ रोड ऐं रस्ता ही सॼी क़ौम जॾहिं रोडनि ते आई न
त मां सम्झां थो त हितां जा हक़ हक़मियत रखंदड़ पीपुल्स पार्टी भले हुननि जो साथ ॾिए, भले ई हुकुमरान जेको आहे हुनजे गिचीअ में हथु न विझनि, हुनजे भले जेको आहे उन गिरेबान में हथु न विझनि। असांखे ख़बर पई आहे हू ड्रामा ठाहींदा कूड़ा, हू पंहिंजे घरनि ते पाण हमला कराए चवंदा त सिंधी माण्हू असांजे घरनि ते हमला था कनि। सिंधी अॼु बि पुरअमुन ऐं अदम तशदुद वारी क़ौम आहे, पर ईअं न आहे त असांजे घरनि में लाछा अचनि, असांजूं माउरूं रोअनि, असांजा बचा यतीम थियनि ऐं पोइ बि सिंधी क़ौम जेको आहे सो चुप करे वेही रहे। तंहिंजे करे असीं उन्हनि ही सभिनी अॼु तॾे ते वेठा आहियूं उनजे भाव सां, पर हीउ असांजो बि भाव, सभिनी जो भाव आहे, सभिनी सां ताज़त कयूं था। सिंधी क़ौम खे अपील बि कंदासीं त ख़ुदारा क़ौमी कारकुननि सदाईं रतु वहायो आहे हिननि रोडनि ते, तव्हां बि उथो ऐं उन्हनि खे ख़ासि करे जिन खे तव्हां वोट ॾेई ऐवाननि में अयाछिन जे लाइ मोकिलियो था, उन्हनि जे गिरेबान में हथु विझो ऐं अल्टीमेटम ॾियो त जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया तव्हांजे दरनि ते एहतिजाज बि कंदासीं, लानतूं बि विझंदासीं।